डन जिया से जहयाती मुखे मारे तू दिलावर जो पलांग त कंदे पर जीअरो तू भी न रहंदे ऐं तू भी मरंदे छो त मां भी कुड़ में कबीले वारो आहियां। सिकंदर जे कने दिलावर जे पलाद खां पोइ मां मुस तो दिलावर जड़े यार ता सिर घोरियो घट में घट दिलावर जो मयारी त न थींदुस। तोड़ा जे मुंह सा दिनो त सोगो तू भी थींदे चौथो जवानी में मौत मौत करी वन्य बाबा वनी काबू खान सा कुरबोर शादी ये छेड़ा फसलियो जेड़ो छड़या न सिकंदर जेड़ो कोन छड़ींदुस छो त मुझो ज़मीर मुखे जंजोणी दो तोखे मारे मां पांचो पाण ता यो घट में घट लांताणो त लाईंदुस तुंहिंजे रत जे दुबन ते मां रक्स कंदुस जैसी ताई तू न थो मरी सिकंदर चैन न मिलंदो संभाल पांचो पाण खे थोड़ा ये तू छा तो करी मुझे हुक्म जी बिना राफ़ी तो करी रोकण जे बावजूद भी एडो वडो कदम तुझे इन इंतकाम वारे जोश के दिसी मु तोखे समझायो हो त जे तू होश में अची पर तू वञा इंतकाम जे नशे में दोताई या विढ़ण मारने मारण जी मगी तो मां वञे छोन थी मारन मारी छो कोन तो मुखे कमदार न त पोए गालियूं शुरू कयूं। बिस्मिल्लाह भाई शरीफ तोखे इजाजत मिली है ना बहादुर जे पारा अनवर खान बहादुर सा मु पाण गलायो जै फैसले जी हामी बनी जा हाकमदार नबू ताज़ो मुझो पुट जेल में रहाती आयो उन जे मथा हाशिम ऐं बाज़र फेरिंग कई उन में मुजन साईं जा हवाला कया अन ते पहिरीं ॻाल्हि शक में हुई पर पोइ ॻाल्हि खुली त फायरिंग बहादुर कई आहे न वन ॻाल्हि खोले बयान कर बहादुर ऐं हाशिम या रुगो बहादुर काबू खान बहादुर त पक्को पर हाशिम शक आहे ज़ुल्म ते आज अञा 2 ॾींहं मथे ई गुज़रिया हुआ त मुंहिंजे पुट जे मथां केस कयो हुयो त लौंग ऐं रशम जे मथां गोलियूं चने सर हलायो ऐं उन बदिले मूं पंहिंजे पुट ते फेरिंग थियल जो केस उन जे मथां करायो उन खां पोइ मूंखे धमकियूं मिलणु शुरू थियूं त तोखे न बनसी ॾिसी रहंदासीं। असली मसइलो जेको हो जेको पुलिस मुक़ाबले में दिलार मारिजी वियो अञा त मुंहिंजे पुट जी हयाती हुई मौला करम कयो जो पुट मुंहिंजो बची वियो वरी मुंहिंजे मथां दबाव विधो वियो त तुंहिंजे पुट खे पुलिस जे कस्टडी में रखियो वेंदो ऐं मुंहिंजे पुट जे मथां 2 दफ़ा फेरिंग कई वई न ॻाल्हि न मुहाड़। हाजी शरीफ तू बयान कर। बहादुर मुझो भाणे जो है दिलावर के जने पुलिस मारियो तो बहादुर जे तडे ता वापस अची रहो कमदार नबू जे पुट राह वींदे मुझे बहादुर बचे मथों जुमला छॾिया चवे पियो त घणनि जा खटोला खजंदा घणनि जा टिझा थींदा इन्हनि जुमलनि ॿुधण जे बावजूद भी बहादुर बच्चो चुप करे हलियो हुयो दिलावर असां खां विछड़ी वियो त बहादुर पंहिंजा बचड़ा वठी हाशिम वारनि ॾे पियो वरी चने सर
हिननि ॿिन्हिनि खे ॾिसी कलाम चवणु शुरू कया, वरी हिन जे मथां जुमला उछलणु शुरू कया। उन ॾींहुं बि बहादुर जी घरवारीअ पोती लाहे बहादुर जे पेरनि में रखी, चयईंसि त मां तोसां गॾु आहियां। वञुनि ते माण्हू पंहिंजा सिर ॾींदा आहिनि। पोइ बि बहादुर चुप रहियो। नेच तपी तपी माण्हू कुझु त कंदो न। बहादुर संगस इन जे लाइ इहा ॻाल्हि न कई त कहिड़ो मुंहुं खणी उन्हनि खे ॿुधायां त चनेसर मूंखे छा छा चयो। मां मञा थो त कावड़ ऐं क्रोध में बहादुर चनेसर जे मथां फायरिंग कई आहे। केस दाख़िल थियो ऐं बहादुर लाकअप थियो आहे। खैर तो आहे, अहिड़ी जिंदगी है। अदा पलिया तोखे भी जिंदगी वॾा दुख ॾिना, सुख कोन ॾिनी जिंदगी। अजी बसराम, बस छा कजे, मुंहुं त ॾियणो आहे न। हा ता अहिड़ो मोह जिंदगी खे ॾिनी त ठरी पई। खुदा करे त इहे जहिड़ा ऐं नफ़रतूं ख़त्म थियनि त माण्हू को सुख जो साह खणे। अमा असांजा बि पेर सवां कोन्हनि के जे संभाले खणो त ॿिए खे ताक़त आ जो को अचे फेटाड़ो ॾिजे। मासी तिरीअ ते टांडो त तूं बि खयूं थी वती। ससी अमां घर आयल खे ईअं न चइबो आहे। ॾिठई न था पलिया, पाण ॿुधई अबा मां हिन जो वतां थी रस्ते जा कख मेड़ींदी, हिन जे मथां कख रखंदी ऐं हिया जो हिकड़ी फूक सां हड़ थी उड़ाए छॾे। बस पा चङाईअ जो वक़्तु ई कोन्हे। अदा पलिया वॾा तॾहिं त चई विया आहिनि त चङाई कुते जी जोइ। अजी बसराम, तूं वॾी आहीं, वॾी थी ॾेखार। वॾनि जो कमु हूंदो आहे ॿियनि खे ठाहिण, न कि ढाइण। रईस, मां सिर्फ़ एतिरो चवंदुसि त हाजी शरीफ़ जेको कुझु ॻाल्हायो आहे वो सोराना सच्चा। मां पाण इन ॻाल्हि में देश में हुउसि त चनेसर अहिड़ा जुमला छो ॻाल्हाया। रईस, क़त्ल बि असांजो थियो ऐं जुमला बि असांखे हया विया। दमदार नबू, जुमलनि जी सफ़ाई केरु ॾींदो? अनवर से मां मञा थो इहे जुमला मुंहिंजे पुट चया हूंदा, पर पोयां टेकर मोजन साईं जी हूंदी। हिते ॻाल्हि जुमलनि जी आहे, न को होशीअ जी आहे न को टीकर जी आहे। जुमला चनेसर जे वाता अदा थिया। जी जी बाबा। कमदार नबू, तूं कीअं थो चई त मुजन जे टीकरनि ते इहे जुमला चया विया? मुजन ते हुयो छा? न सोडा, मोजन ते मौजूद न हो। तोसां नंगे साण हुजन ऐं मां तोखे जुमला ठोकिया, छा तूं सही सघंदे? न सोडा, कोन पी सघंदुसि। त पोइ तेश में अचण इंसान जी फितरत में शामिल आहे। अनवर खान, तव्हां मूंसां अचो। अदा पलिया ये केड़ी महला? मां ससुय के वठण आई आहियां। हुते घर खाली लॻो पियो आहे। ओदा बहादुर जो ॿाहिरां ईंदो, घर जो छा चे हशर ॾिसंदो। जॾहिं इहो हाल घर जो ॾिसंदो त ससुय जे लाइ कहिड़ी दिलि वरंदसि? हा, कहिड़ी दिलि विंदरंदसि? पोइ त रहियो खोयो बर्बादी थींदी न घर जी। ओदा इन्हनि प्रकारनि ते इहो छक पक में बदलबो न। हाँ, तू ही सोचे। हाँ मासी, तू बिल्कुल सही थी चवी। मासी, छा मां बहादुर जे लाइ बुरो सोचे थी सघां? ओ अमड़े, कंहिंजे नियत जो कोई एसकिरो न ही कराईंदो, पर जॾहिं तुंहिंजी नियत खणी थधी कोन्हे हुन ॾांहुं, पोइ बि हली घर में ॿ पेर रखो। जॾहिं हो तोखे उथड़ीअ वेहणीअ में साम्हूं ॾिसंदो, पाण ई थधो थींदो। बाक़ी आहे बस मुंहिंजो कमु। 100 मां हलाईंदसि 10 आङुरनि खां 20 आङुरनि जो ज़ोर। ओ अमड़, जे न मञई न
त आखिरी हीअ पोती लाहे रखंदीसांसि पेरनि ते। हा बाक़ी तूं न्याणीअ तूं हल घर मुंहिंजो चवण वठ। अमा ससुरी अजी बसरा सही थी चवे। तूं पंहिंजे घर आई उहो ई तुंहिंजो पंहिंजो घर आहे। बाबा पोयनि ॻाल्हियुनि खे पोइते रखी हाणे नबू ऐं बहादुर वारे ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो ही बीठो आहे त दिलावर जो क़त्ल ॿिन्ही धुरियुनि में तेश जो सबबु बणियो। पर शुरूआत पहिरीं चनेसर कई। बाबा चनेसर बहादुर खे घटि वधि ॻाल्हायो, जंहिंजी शिकायत बहादुर खे नबू कमदार खे करणी हुई, जेका हुन कान कई। ऐं ॿियो दफ़ो बि शुरूआत जेका आहे उहा चनेसर कई, जो जॾहिं बहादुर पंहिंजे ॿारनि सां गॾु वियो पिए त वरी चनेसर बहादुर जे मथां जुमिला उछलाया। ऐं इहो ॾोह ॿियनि सभिनी ॾोहनि खां मुंहिंजी नज़र में वधीक आहे, छो त उन भाउ खे बहादुर गोलियुनि जी सूरत में ॿाहिरि कढियो। ऐं उन जो कारण छा बणियो, जो बहादुर चनेसर खे नेठि गोलियूं हयूं। ऐं इहो ॾोह क़त्ल में शामिल आहे। बहादुर ॼण त क़त्ल करे चुको आहे। लिहाज़ा ॿिन्ही धुरियुनि खे ठाहिण ऐं केस खे ख़तमु करण जे लाइ असां ही फ़ैसिलो कयो आहे त इज़त ते हमले जा 3 लख ऐं क़त्ल जा 4 लख मुक़रर कयूंगा। बाक़ी केसनि खे ख़तम कराइण जानो ॿई धुरियूं गॾिजी भरींदियूं। ऐं हा, बहादुर जी धुर नबू वारनि खे 1 लख रुपया वधीक अदा कंदी, जेको इज़त वारे हमले जे फ़ैसिले जे 3 लखनि मां कटियो वेंदो। ऐं नबू खे इहा तलकीन कंदासीं त ॿीहर पंहिंजे पुट खे ताक़ीद करे त हू ॿीहर का अहिड़ी ग़लती न करे। ऐं ॿिन्ही धुरियुनि जे जवाबदारनि खे आज़ाद थियण खां पोइ भाकुर पाराए पाण में खीर खंड कयो वेंदो। हाँ जी शरीफ, तोखे फ़ैसिलो क़बूल आहे? जी साईं, मूंखे क़बूल आहे। अनवर साईं, फ़ैसिलो तव्हांजो मूंखे क़बूल आहे मुंहिंजनि ॿिन्ही अखियुनि ते। पर मुंहिंजे पुट जे इस्पताल जो ख़र्च नबू कमदार उहो असां क़त्ल जे हिसाब में आणे छॾियो आहे, वधीक कुझु बि कोन थींदो। ठीकु आहे अनवर साईं, क़बूल आहे। त पोइ कमदार न बन हाजी शरीफ, पाण में ॿाहिरि थी बाबा भाकुर पाए। सोड़ा बाबा सभिनी जो वात मिठो कराए। बहादुर, ओ बहादुर, बहादुर मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे, मुंहिंजी ज़िंदगीअ में तोखां सिवा केर बि कोन्हे। तूं इहे मूं ते अजाया शक करण छॾे ॾे। छा मां तुंहिंजे खिलाफ को कदम खणी सघां थी? बहादुर, ये ससुई साह त ॾेई सघे थी, पर तो लाइ दर्द कठा नथी करे सघे। जेकॾहिं दर्द कठा नथी करे सघे त पोइ तुंहिंजे लाइ शक कीअं ख़तम कयां? बहादुर, इहे अजाया शक आहिनि जेको तुंहिंजो ऐं मुंहिंजो सिर खणंदा। अखियुनि ॾिठी ऐं कननि ॿुधी ते बि एतबार न आहे कबो। बहादुर, ये मिसाल अॻे ज़माने जा, जंहिं ज़माने में माण्हू माण्हू जो मारो न पर सारो इंसान जानवर खां बि नथो ॾिजे जेतिरो इंसान। मञा थी मां त अॼु जो दौर भयानक दौर आहे, माण्हू माण्हूअ जो वेरी आहे, पर इहे वेर तो लाइ मां विहारींदसि। पंहिंजे बहादुर जे लाइ ही बाहूं हार कंदी आहियां। तूं हूंदो आहीं त मुंहिंजे दिल जो ही गुलशन आबाद हूंदो आहे, न त हीअ हयाती ज़हर बणिजी वेंदी आहे। बहादुर, छा कयां मां? छा मां तुंहिंजी हयाती में ज़हर विझंदसि? ॿुधाए बहादुर, ॿुधाए।
साईं दादा छा थो समझी त असांखे केरु विढ़ाए रहियो आहे? हाशिम माण्हू थई ॿ, हिकिड़ो सूबेदार सिकंदर ऐं ॿियो हाजी शरीफ। साईं दादा मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे। सिकंदर जो माफ़ करण उनजी हिकु पॉलिसी हुई। उहो असांजी ताक़त खे तोड़ण थो चाहे। ऐं वरी ॿियो त हाजी शरीफ़ जो ठाह बहादुर सां इहा बि अहिड़ी पॉलिसी आहे। साईं दादा जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु थी पवे हा न त मां उन्हनि जूं कब्रूं खोटे उन्हनि खे ज़िंदा दफ़न करे छॾियां हा, ज़िंदा। ऐं ॿियनि लाइ इहो सबक़ ॾियां त हाशिम सां उचाइण पाण खे ज़िंदा दफ़न कराइण जे बराबरि आहे। जानू तूं वरी कहिड़े खाते में आहीं? फैसले में गोॾो गोॾे सां ॾेई वेठे हाजी शरीफ सां। साईं दादा बहादुर मुंहिंजो यार आहे। कुछ भी हो जानू, पर तूं नी हाजी शरीफ सां गॾु न वेहीं आहे। जानू जेकॾहिं बहादुर तुंहिंजो यार आहे त छा असां तुंहिंजा दुश्मन आहियूं? हाशिम ही मसलो तव्हांजे घर जो आहे। मां नथो चाहियां त मां तव्हांजे विच में अचां। मुंहिंजो तालुक सिर्फ़ बहादुर सां आहे। विच में अची जाए बि न जानू। बहादुर जाने असां जाणियूं मतां वेही बहादुर खे फूकूं ॾी ऐं असांजे खिलाफ़ मछराईंसि। बहादुर ॿार न आहे हाशिम जो ॿियनि जे चवण ते सोंटे में हथ विझंदो। गॾु वेहण जे लाइ मूंखे हाजी शरीफ़ चयो हो ऐं इहो बि चयो त बहादुर ख़ान चयो त तूं मूंसां गॾु हुजिजां। माना त बहादुर जो असां खां वधीक अज़ीज़ हाजी शरीफ़ थी वियो आहे। ठीकु आहे, ॾिसूं त हाजी शरीफ़ केतिरा ॾींहं सॼण थो रहेसि। सोड़ा तूं बहादुर खे आज़ाद थियण खां अॻु में सम्झाए छॾ त बाबा जेका असांखे कोशिश करणी हुई उहा कईसूं। आज़ाद थियण खां पोइ का ॿाराणी न करे, जज़्बात में अची को ग़लति कमु न करे, असांखे ॾिठो न करे। बाबा साईं मूं अवां जी ॻाल्हि ॿुधी पर सम्झी कोन। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त किथे हू छोकिरी ससुईअ खे हाणे मां सम्झीसि। जाइज़ त इन मामले खे थधीअ दिलि सां हल करे, हरूभरू तैश में न अचे। मथां विचां का ॻाल्हि कंहिं ते पवे, हिकु त हुन ग़लती कई जो हाशिम खे ॿुधायईं ई कोन, त हू बि फ़ैसिले में अचे। हीउ त मुंहिंजो हाशिम सां वाइदो थियल हो त बहादुर खे आज़ाद कराईंदुसि, न त बाबा साईं इहो त बहादुर पाण बि सम्झंदो। सोडा जे सम्झिया त अहिड़ो अमल न करे हा। हुनजी तबियत ई ॿिए क़िस्म जी आहे, या त हू बरबुदड़ियो आहे या वरी घणो जज़्बात। बाबा साईं मां बहादुर खे सम्झाईंदुसि, अवां को फिक्र न कयो। टंडन जी